जंहिं वेठे न ॼातो सो बीठे कहिड़ो ॼाणंदो। दोस्तो हिकिड़ी माईअ जी धीउ बालिग़ थी चुकी हुई। खेसि ॻणती हुई त छोकिरी शींहं कुले चढ़े सॼो ॾींहुं इन ई परेशानीअ में पई ॻरंदी हुई। होॾां मुड़ुस सां बि अहिड़ो सुरॿाट कढियईं, पर मुड़ुस जे कन ते जूअं बि न चूरी। हिक कन खां ॿुधी ॿिए खां कढी छॾियईं। माईअ जी परेशानी वेतर वधी वई। हिक ॾींहुं धीउ जे साम्हूं मुड़ुस खे चयईं त हाणे छोकिरी माशाअल्लाह वॾी थी वई आहे। मुड़ुस अणलखो जवाब ॾिनुसि, इन्हीअ ते मुठियां त ॾाढी लॻसि। तंहिं हूंदे बि पक्को मुंहुं करे धीउ खे चयईं, अमड़ उथी त बीह, पिणे तुंहिंजो कदु ॾिसे। धीउ चिॿो वात करे माउ खे चयो त अमां अजायो थी पाण खे हैफ़ करी। चयईं, छो अमड़, इन्हीअ में हैफ़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं रुगो उथी बीहंदीअ त का गसी त कोन वेंदीअ। माउ धीउ खे ज़ोर भरींदे चयो त अमड़ उथी त पीउ ॾिसई। पीउ जी बेरुखीअ ते नक खे मोड़ो ॾींदे माउ खे चवण लॻी, अमां जंहिं वेठे न ॼातो सो बीठे कहिड़ो ॼाणंदो। मतिलब त जेको इशारे सां नथो समझे सो वॾी वज़ाहत सां छा समझंदो। अक़ुल वारे लाइ इशारो ई काफ़ी आहे। दोस्तो उमेद कजे थी त हीअ वीडियो बि अव्हां खे वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदो, उन्हनि खे मेंशन बि ज़रूरु कंदो।